सिंध हेडलाइन न्यूज़ जो सिंध के सलाम। अमजद रिंद पारां मोकिलियल रिपोर्ट मुताबिक़ टंडोजाम टूल इंतज़ामिया ख़िलाफ़ मक़ामी माण्हुनि ऐं ट्रांसपोर्टनि हैदराबाद मीरपुर ख़ासि रोड ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे टायरनि खे बाहियूं ॾेई टूल इंतज़ामिया ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी कई, जंहिं सबबि रोड जे ॿिन्ही पासनि खां गाॾियुनि जूं क़तारूं बीही वयूं, जॾहिं त मुसाफ़िरनि ऐं मुज़ाहिरीन विच में चकलियूं पूर्ण थींदियूं रहियूं। इन्हीअ मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त टूल इंतज़ामिया जूं असां मक़ामी रहवासियुनि सां ॾाढायूं वधी वयूं आहिनि। रिक्शा वारनि खां 45 रुपया जॾहिं त ॿियनि गाॾियुनि वारनि खां 80 रुपया गैर क़ानूनी टूल टैक्स उगाड़ियो वञे थो। ॾींहं में 500 टूल टैक्स मथे में वञनि था हलिया। एॾी महांगाईअ जे दौर में असां टूल टैक्स ॾियूं या बचनि जो गुज़र सफ़र कयूं। टूल इंतज़ामिया जी ॾाढ ख़िलाफ़ केतिरा ई भेरा असां चूंडियल नुमाइंदनि तोड़े आला अख़्तियारनि वटि दायो आहे, पर केर बि असांजी दाह जो तदारक करण लाइ तयारु न आहे। टूल इंतज़ामिया असां खां ॾंडे जे ज़ोर ते टूल टैक्स उगाड़े रही आहे। न ॾियण जी सूरत में असांखे बेइज़त कयो वञे थो। टंडोजाम जे रहवासियुनि खां मीरपुर ख़ासि जेतिरी रक़म जो टूल टैक्स उगाड़ियो पियो वञे, जंहिं ख़िलाफ़ु अॼु असां रोडनि ते निकिता आहियूं। मुज़ाहिरीन वधीक चयो त असांजे हिन एहतिजाज जो आला अदालतूं नोटिस वठी टंडोजाम जे ट्रांसपोर्टनि में छायल बेचैनी ख़तमु कई वञे।